वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ढोरो पुराण जी बहाली जो ऐलान करे छॾियो। 13 टन कणक मौजूद आहे, हेल ख़रीदारी न कबी। काल वज़ीर आला हाउस में थियल तक़रीब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मार्च 2024 खां मार्च 2025 ताईं पंहिंजी हुकूमत जी कामयाबियुनि ते ॿधल 171 सुफ़हनि जी रिपोर्ट पेश कंदे चयो त सिंध में ज़राअत, सिहत, इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटलाइज़ेशन ऐं फ़लाही मनसूबनि समेत वॾा तरक़ियाती कम कराया विया आहिनि। हुन चयो त 2 लख सोलर यूनिट विरहाया विया, 1,86,000 हारियुनि ऐं आबादकारनि खे हारी कार्ड ॾिना विया, 196 नवां रस्ता ठाहिया विया। NICVD में 14 लख मरीज़नि जो इलाज कयो वियो। वरी वज़ीर चयो त हिन वक़्तु 13 लख टन कणक जो ज़ख़ीरो आहे, इन्हीअ करे कणक जी ख़रीदारी न कई वेंदी। हुन चयो त सिहत वारे शोबे में NICVD, जिना अस्पताल, SIUT ऐं गम्बट इंस्टीट्यूट पाण मञरायो आहे। हुन चयो त सिंध में ॿारनि जी फोतगी जी शरह 50% घटिजी 2.9 वई आहे। असां ममता प्रोग्राम ज़रिए 2 अरब 60 करोड़ रुपया विरहाया, जंहिंसां गुरहारनि ऐं खीर पीआरींदड़ औरतुनि खे फ़ाइदो थियो। हुन चयो त डिजिटल ख़्वांदगी खे हथी ॾियण लाइ पीपल्स इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रोग्राम हेठि 3 यूनिवर्सिटियुनि में 13,428 शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾिनी। इन्हनि मां 1171 शागिर्दनि पंहिंजी तालीम मुकमल कई आहे ऐं 2,528 नौकरियूं हासिल कयूं आहिनि। आबपाशी खाते बाबति हुन ॿुधायो त पाणी जे इंतज़ाम खे बहितर बणाइण लाइ सिंध आबपाशी खाते हिकु हाइड्रो इंफॉर्मेटिक्स सेंटर क़ाइमु कयो आहे। पाणी ज़ियान रोकण लाइ 251 किलोमीटर वाटर कोर्स पका कया विया आहिनि। हुन चयो त 21 लख ॿोॾि मुतासिरनि लाइ सिंध पीपल्स हाउसिंग हिकु अहम क़दम आहे। 2 लख घराण में मुफ़्त सोलर विरहाया आहिनि। हुन चयो त एक्साइज़ खाते गाॾियुनि जो ऑनलाइन टैक्स सिस्टम मुतारिफ़ करायो आहे, जेको मोटर गाॾियुनि जी टैक्स जी अदायगी, बायोमेट्रिक तस्दीक ऐं गाॾियुनि जी डिजिटल रजिस्ट्रेशन मुंतक़िली खे क़ाबिल बणाए थो। हुन चयो त ज़रई शोबे खे जदीद बणाइण लाइ 219 ट्यूबवेल ऐं 434 ज़रई सामान विरहायो वियो। शमसी तवानाई सां हलंदड़ 100 ट्यूबवेल ऐं हिकु कोल्ड स्टोरेज नस्ब कयो वियो आहे। हुन चयो त ॾोहारियुनि खे ट्रैक करण लाइ 42 टूल प्लाज़नि ते चहिरे जी सुञाणप कंदड़ कैमराउनि सां गॾु S4 सिस्टम मुतारिफ़ करायो आहे। पुलिस रिकॉर्ड खे डिजिटलाइज़ कयो वियो आहे। हाणे एंटी करप्शन खे डिजिटलाइज़ कबो। हुन ॿुधायो त हुकूमत 53 अरब मां 196 नवां रोड मुकमल कया। ॿोॾि खां तबाह थियल 120 रोडनि जी मरम्मत कई वई। हुन चयो त सिंध हुकूमत स्कूलनि, अस्पतालुनि ऐं सरकारी इमारतुनि खे शमसी तवानाई ते हलाइण शुरू कयो आहे। सखर ऐं गुडू बैराजनि जी बहालीअ बाबति हुन चयो त सखर बैराज जा गेट नंबर 44 ऐं 47 जून 2024 दौरान ख़राब थिया हुआ। असां बैराज जा समूरा गेट 3 सालनि में तब्दील कंदासीं। गुडू बैराज जी बहालीअ लाइ 20 दरवाज़ा तयार कया विया आहिनि, जिन मां 9 दरवाज़ा कामयाबी सां लॻाया विया आहिनि। वॾे वज़ीर ढोरो पुराण जी बहाली जो ऐलान कंदे चयो त इहो 11,000 क्यूबिक फुट ते फ़ी सेकेंड जी रफ़्तार सां